अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़। ऐं हाणे हाल मां अमजद अली राजपूत जी हीअ रिपोर्ट। PPHI एम्प्लॉइज़ फोरम ज़िले मटियारी जे मुलाज़िमनि जो मुतालबनि जे मञता लाइ हाला प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरे में मटियारी जे नंढियुनि वॾियुनि 36 अस्पतालनि जे 700 खां मथे मुलाज़िमनि शिरकत कई। मुज़ाहिरे खे डॉक्टर जुमन सुरयो, डॉक्टर इरम, डॉक्टर इश्ताक मेमण, मोहम्मद एज़म मेमण ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त असां गुज़िरियल 12 सालनि खां PPHI सां गॾु पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहियूं, मगर असांजे केतिरनि ई मुलाज़िमनि खे अञा ताईं पको नाहे कयो। हिननि चयो त जिते डॉक्टर या पैरामेडिकल जो अमलो वञण लाइ तयारु न हो, उन्हनि ॾूरां इलाइक़नि में बि असांजे डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल अमले राति ॾींहुं इहे ड्यूटियूं करे PPHI जे साख खे दुनिया में वधायो, लेकिन उन जे बावजूदि असांजा मुतालबा मंज़ूर नथा कया वञनि। हिननि चयो त अॼु असां मुतालबनि जी मंज़ूरी लाइ PPHI असांजा जाइज़ मुतालबा फौरी तौर ते मंज़ूर कया वञनि, ॿी सूरत में असीं अस्पतालनि जो कम जो बाइकाट करण ते मजबूर थींदासीं ऐं रोडनि ते धरणा हणंदासीं। मोहतरम जनाब डॉक्टर इश्तियाक अहमद अंसारी, डेंटल सर्जन मटियारी PPHI सिंध जे निगरानी में थी रहियो आहे। असां जा खुराक आहियूं जंहिं PPHI मुलाज़िमनि खे हिमथायो आहे, हिमत अफ़ज़ाई कई आहे ऐं असां CM साहब खे PPHI मुलाज़िमनि खे गवर्नमेंट में